بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله الحمد لله الذي خلقنا وجعلنا حبيبه المصطفى والصلاة والسلام على هادي الصراط الحكمة والهدى أشرفنا وأكرمنا محمد خير الورى وعلى آله التقى والنقى وأصحابه أولي الكرم والعزة والصفاء. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ووصينا الإنسان بوالديه إحسانا حملته أمه كرها ووضعته كرها وحمله وفصاله 30 شهرا. وقال الله تبارك وتعالى: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين. جدہ ساتھی اڑن تھے صدقئی جدہ ساتھی اڑن تھے
सॾ कयई तॾहिं ॿुधई ना ॿोड़ी हमराही तन हो तन सां तो जुहदऊं ना जोड़ी पलव जाम पुनल जो तो झलियो ना डोड़ी हाणे नाहक निदोरी थी कबरन में कूकू करी हाणे नाहक निदोरी थी ऋणन में रियूं करी मुअज़्ज़ज़ सामईन किराम अॼु जी महफ़िल जो प्रोग्राम मियां मोहम्मद इब्राहिम ऐं उन जे भाउ मोहम्मद रफ़ीक ऐं उन जे भाउ सजाद अली साजिद अली भाइरुनि गॾिजी करे पंहिंजे जीजल अमड़ जे रूह खे ईसाले सवाब जी नियत सां हिक महफ़िल मुनाक़िद कई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांजे हिननि दोस्तनि जे अमड़ साइण जा सगीरा कबीरा गुनाह मुआफ़ फरमाए। अल्लाह ताला मरहूमा जे दर्जात के बुलंद फरमाए। अल्लाह ताला जी ज़ात मरहूमा जे कब्र के जन्नतुल फिरदौस जे बागन मां हिकड़ो बाग बनाए। वञण वारो हलियो वेंदो आहे पर पुठियां यादूं ॾाढियूं छॾे वेंदो आहे। वञण वारो हलियो वेंदो आहे मगर पुठियां पंहिंजूं यादूं ॾाढियूं छॾे वेंदो आहे। हर इंसान जे यादुनि जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे। को इंसान इल्म छॾे वेंदो आहे शागिर्द जंहिंजे करे यादि कयो वेंदो आहे। कोई इंसान ख़ैर ख़ैरात जा वॾा कम करे उहे पंहिंजूं यादूं छॾे वेंदो आहे। को इंसान बेहतरीन बादशाह थी करे पंहिंजे बादशाहीअ जा कानून ऐं वक़्त जूं ॻाल्हियूं छॾे वेंदो आहे। को इंसान चोर थी करे चोरीअ में पंहिंजूं यादूं छॾे वेंदो आहे। को ॾाढो मुड़ुस थी करे ॾाढने में पंहिंजूं यादूं छॾे वेंदो आहे। मुंहिंजा दोस्त हर माण्हू यादि कयो वेंदो आहे पंहिंजे यादुनि सां मगर हिक जीजल अमड़ उहा ताक़त आहे जेका यादूं छॾे न छॾे उहा ख़ुदि हिकु यादि हूंदी आहे। उहा जीजल अमड़ नेकोकार हुजे या गुनाहगार हुजे पर उहा पंहिंजे बचड़नि जे लाइ हिकु यादि हूंदी आहे। छो त बचड़ा अमड़ जी यादि आहिनि। जियां दुनिया जो मां अर्ज़ करे वियुसि त हर माण्हूअ जी का न का यादि हूंदी आहे। औलाद अबे अम्मा जी यादि आहे। उन औलाद खे ॾिसी करे चइबो ए मोहम्मद इब्राहिम जे पीउ जो नालो फलाणो आहे, हिन जे अमड़ जो नालो फलाणो आहे। यानी औलाद खे ॾिसी करे अबे अम्मा जूं यादूं ईंदियूं आहिनि। पोइ औलाद जेकॾहिं नेक ऐं सालिह आहे त दुनिया चवंदी वाह मोहम्मद इब्राहिम तुंहिंजी माउ जंहिं खीर पी तोखे ॼणियो। दुनिया में ईअं चयो वेंदो आहे जे औलाद नेक आहे त सालिह आहे त पर जेकॾहिं औलाद नेक ऐं सालिह न हूंदो आहे त दुनिया चवंदी आहे त अड़े ख़ुदा जा बाना इन खां त भलो हो त तुंहिंजी माउ ॼमण सां ई का तोखे अहिड़ी सुती ॾेई छॾे हैं न हुजी हैं न दुनिया खे ॾुखाई हैं। यानी औलाद जो किरदार अबे ऐं अम्मा जे लाइ मुसीबत जो बाइस भी थींदो आहे त मुंहिंजा दोस्त उन्हनि जे लाइ छोटकारे जो बाइस भी थींदो आहे। अमड़ त हर हिकु अमड़ हूंदी आहे। हर अमड़ पंहिंजे बचड़े जे लाइ दुनिया जे ज़िंदगीअ जा ॾाढा ॾुख बर्दाश्त कंदी आहे।
ہر امڑ مجھا دوست وہ امیر جی ہوجے یا غریب جی ہوجے پیر جی ہوجے یا فقیر جی ہوجے امڑ ہوندی ہے ان میں سیکنڈ آپشن کوئی بھی کونے کو ہر امڑ اساں تواں تا جدہ سمجھدار تھیندا ہوں پو امڑ کے سمجھندا ہوں لیکن اج جہ قرآن کریم جے آیت جو ماں انتخاب کیوا تلاوت میں اللہ تعالیٰ جے ذات بابرکات ان آیت کریمہ جے اندر پہنجے بانڑے کے واضح طور تے فرمایوا اے مجھا بانڑا گہرائی سا سوچ تا تجھی امڑ کدہ کھا وٹھی تو سا ساتھ دنوا اے تجھے کرے کترو ٹائم امڑ پانجوں سب خوشو قربان کرے چھلے سب ہی تے نوجوان تقریباً وڈی عمر وارا نوجوان ویٹھا ہیں دوستو جنہیں کاب عورت پیٹ سا تھی دیا ان ویچاری کے خبر نہ ہوں دیا تا مجھے پیٹ میں نیانیاں یا پٹرا مگر جے کاب شے ہوا کھائیں دیا تا پہری ذہن میں آلو ایہو رکھن دیا تا ہی کھاواں تا تھی پر مجھے پیٹ وارے بچڑے کے تکلیف تکانا تھی دی یہ حقیقت ہے نا دوستو بچڑو پیٹ میں پہتو امڑ تیز ڈرکن دی کانا چھو متا تیز ڈرکان مکھے چھکی اچے ونجے مجھو بچڑو ضائع تھی ونجے گاہ جی بھری کو نہ کھڑ دی متا کا تکلیف اچے مجھے پیٹ وارے بچے کے کا چھکی اچے ونجے اڈا کو نہ ٹرپن دی متا مجھے بچڑے کے کا تکلیف اچے ونجے او مسلمانو غور کیو ہکا امڑ جے مقام ای عظمت جے متھا تا انیا اساں رت جی لوتھڑی جے صورت میں امڑ جے وجود میں پہنچوں تھا امڑ ان وقت کھا وٹھی اساں جو خیال کرن شروع تھی ان محل کھا وٹھی انیا اساں تاں کے ساہ بھی کو نہ پیوا جسم بھی پہنجو کون ٹھے ہوا ساہ بھی 4 مہینہ کچھ ڈیہن کھا بعد میں پہندوا مجھا دوست عزیز صرف رت جی لوتھڑی انیا امڑ جے وجود میں پہنچے تھی تا اوہا جی جل امڑا جے کا ان گھڑی کھا وٹھی پہنجے بچے جو خیال تھی کرے 8-9 مہینہ مجھا دوست عزیز 9 مہینہ اے نوجوان جے کدے تو کہ یہ گال نہ سولی سمجھ میں اچے تا ہن پیٹ ساں 5 کلو جو وزن بدھی ائی پو تو ہکڑو مہینو ہلی ڈستا خبر پوئی تا وزن کھڑن کیڈو ڈکھوا لیکن یہ جیجل امڑا یہ جیجل امڑا جکا بچے جو ہکڑو بچو ہوجے 2 بچا ہوجن یا 3 بچڑا ہوجن پیٹ میں انہاں تمام بچڑن جو وزن بھی کھڑ دیا گھر جو کم بھی کر دیا وزن بچڑن جو پیٹ میں بھی کھڑ دیا پہنجے مرس جی فرمان برداری بھی کر دیا بچڑن جو وزن بھی پیٹ میں کھڑ دیا پہنجے مال جو کمکار کر دیا او دوست او مجھا دوست یہاں کیرا یہاں فقط جیجل امڑا مجھے سہنے نبی پاک صلی اللہ علیہ وآلہ وسلم جنت کے امڑ جے قدمن جے ہیٹھا ایے کو نہ رکھو ہو مجھا دوست امڑ ہوندی تھی مجھے محبوب مدینے جے شہنشاہ صلی اللہ علیہ وسلم فرمایو جدہ عورت پیٹ سا ہوں دیا ان جو ہکڑو سجدو باقی عورت ان جے 70 سجدن کھا بھی اللہ وٹ ودھی کا مقبول ہوں دو عورت جدہ بچڑے کے جنم لی دیا ان وقت ہک سورج ایوز ہک درد جے ایوز ہک تکلیف جے ایوز مجھے سہنے محبوب مدینے جے میر صلی اللہ علیہ وآلہ وسلم فرمایو اللہ تعالیٰ انکھے ہک روایت مطابق تدہن مقبول حجن جو ثواب نیندوا کتے 5 مقبول حجن جو ثواب آئیوا لیکن روایتوں مختلف ہن مگر مجھے آقا صلی اللہ علیہ وسلم فرمایو عورت جنہیں بچڑے کے جنم نیندیا تا اللہ تعالیٰ انکے ہک سورج ایوز مقبول حجن جو ثواب عطا فرمائی دو عورت جن جو نالو امڑا مجھا دوست اوہا امڑ دنیا جو سنگارا اللہ تعالیٰ قرآن کریم میں جے کا آیت تلاوت کئی تھم ان جو ترجمو تا بعد میں تھو کیا
पहिरीं तव्हांखे सम्झाईंदो हलां त अमड़ फ़क़ति रुॻी बच्चो पेट में आ तेसि ताईं परेशान न हूंदी आहे, लेकिन बचिड़ो जॾहिं पेट मां निकिरी ॿाहिरि ईंदो आहे पोइ बि अमड़ उन बचिड़े लाइ परेशान हूंदी आहे। काथे बि हुजे, कहिड़े बि कम सां हुजे, जिस्म किथे बि हुजे, पर अमड़ जो रूह पंहिंजे बचिड़े वटि हूंदो आहे। मुझे बचिड़े के का तकलीफ़ त कान आई, मुझे बचिड़े जे लाइ हीअं न त थियो। याने मुंहिंजा दोस्त इन करे तो तफ़सीलन अर्ज़ कयां त जंहिं अमड़ खे तव्हां असां, जंहिं अमड़ जीजल खे तव्हां असां दुनिया जे ज़िंदगीअ में सुख नथा ॾियूं, जंहिं जीजल अमड़ जे आॾो तव्हां असां सख़्त ज़ुबान सां कलाम था कयूं, जंहिं जीजल जे अमड़ जे आॾो तव्हां ऐं असां ॻाल्हाइण महिल सम्झूं कोन था त अमड़ सां था ॻाल्हायूं या कंहिं आम औरत सां था ॻाल्हायूं, उहा जीजल अमड़ खे मुंहिंजे करीम रब उहो मक़ाम अता फ़रमायो आहे। उन जीजल अमड़ हिक हिक घड़ी पंहिंजे बचिड़े जे लाइ ॾुखनि में गुज़ारी आहे। ऐं उन अमड़ जो केतिरो हक़ औलाद जे मथां नंढड़ी रुॻी हिकिड़ी रवायत मां बयानु कयां। हिकिड़ो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो सहाबी आहे, केरु सहाबी रसूल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, अमड़ कुराड़िया। उन पंहिंजे जीजल अमड़ खे पंहिंजे मिठड़े कुल्हड़े ते खणी हज करायो। हिकिड़ो हज न, ॿ हज न, 3 हज न, 10 हज पंहिंजे जीजल अमड़ खे कुल्हड़नि ते खणी कराया अथई। 10 हज कराइण खां बाद में काबतुल्लाह जे सहन में वेही करे खुश थी दुआ घुरण लगो आ, ओ मुझा करीम रब तुझा लख लख एहसान जो मूं पंहिंजे जीजल अमड़ जे ज़िंदगीअ जा थोरा केतिरा लाहे छॾिया आहिनि। अञा अख अख सां लॻंदी आहे, को चवण वारो चवंदो आहे ख़बरदार थी, अञा तो त पंहिंजे जीजल अमड़ जे हिक राति जे ओजागे जो बि हक़ अदा कोन कयो आहे। जीजल अमड़ जे ओजागे जे हिक रात जो हक़ भी जेकॾहिं 10 जीजल अमड़ खे इन कुल्हड़नि ते खणी हज करायूं पोइ बि हिक रात जो ओजागे जो हक़ अदा नथा करे सघूं। ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, ओ नौजवान दोस्त, अल्लाह ताला जा बानिड़ा मुझे सुणे करीम रब पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर जीजल अमड़ जे मुतालिक, मिठड़े बाबा साईं जे मुतालिक अल्लाह जे ज़ात जेको क़ुरान करीम में हुक्म फरमायो आहे थोड़ो उन जे तरफ मुतवज्जिह थी त रब करीम जे हुक्म जो अंदाज़ कहिड़ो आहे। मुंहिंजो रब तो फरमाए इम्मा यबलुगन दकल किबर अहदहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फिन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। अहिड़ी दिल सां दुआ कर मिठड़ी अमा, अहिड़ी दिल सां दुआ कर मिठड़ी अमा, वञ जल्द मदीने जूं घटियूं घुमा, अहिड़ी दिल सां दुआ कर। ओ नौजवान, जीजल अमड़ जी दुआ मुझो करीम रब औलाद जे हक़ में कदहीं भी मुस्तरद कोन कंदो आ। जीजल अमड़ जी दुआ मुझो अल्लाह औलाद जे हक़ में हर सूरत में कबूल फरमाइंदो आ। उन बेनियाज़ रब क़ुरान करीम जे अंदर अबे अम्मा जा हक़ ॿुधाईंदे कहिड़ो हुक्म ॾिनो गौर कर मुसलमान। चो त मुझे करीम रब खे तुझे असांजे नियतुनि जी ख़बर आ, तुझे असांजे इरादनि जी ख़बर आ, तुझे असांजे किरदार जी ख़बर आ। मुझे करीम रब फरमायो
इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा। मुझो रब तो फरमाए जॾहिं तव्हां जो अब्बो ऐं अम्मा या उन्हनि ॿिन्ही मां को हिकिड़ो कुराड़ो थी वञे। कुरान जो हुकुम ॿुध। जॾहिं उन्हनि मां कुराड़ा थी वञनि, तव्हांजी अम्मा कुराड़ी थी वञे या तव्हांजो बाबा साईं कुराड़ो थी वञे, छो त जॾहिं इंसान कुराड़ो थी वेंदो आहे उनजे ज़ुबान जी ताक़त कान हलंदी आहे, हथनि जी ताक़त कान हलंदी आहे, दिमाग़ जी ताक़त कोन हलंदी आहे, कमाइण जी सलाहियत कोन हूंदी आहे। मुंहिंजे करीम रब खोले खोले क़ुरान करीम में फरमायो जॾहिं तव्हांजो अब्बो ऐं अम्मा कुराड़ा थी वञनि, इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा। मुझो रब तो फरमाए को खबरदार थी जा, फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तन्हरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। मुझे करीम रब के ख़बर आ जॾहिं घर में अब्बो ऐं अम्मा कुराड़ा थींदा आहिनि, गैर ज़रूरी बि ॻाल्हाईंदा आहिनि, खंघि जो इशारो भी थी वेंदो आहे, केॾी महिल ज़रूरत खां वधीक भी ॻाल्हाईंदा आहिनि। ॻाल्हि यादि अचे वई, हिकिड़ो कुराड़ो पीउ पंहिंजे पुट खे अंगण ते गॾु ॿई वेठा आहिनि, कांव अची वेठो, पुट खे निहारे चई ओ मुंहिंजा बचड़ा, चई जी बाबा। पुट इहो छा आहे? चई बाबा इहो कांव। 2 मिंट रखी वरी चई त पुट इहो छा आहे? चई बाबा बाबा कांव। वरी 2 मिंट रखी वरी चई त इहो छा आहे? चई बाबा तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे, चयो भई त कांव कांव कांव। जेॾी महिल इएं पुट तकड़ में ॻाल्हायो त पीउ नेसा हो हणी अखियुनि मां लुड़क लड़ी आया। उन पुट जो ॾिठो त मुंहिंजे बाबा साईं जी अखियुनि में लुड़क लड़ी आया, वेझो थी करे कदमनि खे चुमियूं ॾेई चवे थो मुंहिंजा दिल पर बाबा ॿुधाए त सही मुंहिंजी कहिड़ी ॻाल्हि तोखे रंजायो जो तुझे अखिड़न में लुड़क लड़ी आया। चई ओ मुझा बचड़ा तुझे गाल त मुखे कोन रंजायो, पर तुझो ज़मानो मुखे याद आयो जॾहिं तू नंढड़ो होए, इन अंगण ते कांव अची वेठो, तो मुखे चयो बाबा ही छा है? मूं चयो पुट कांव। वरी तो चयो ही छा है? मूं चयो त कांव। जियां तू पुछंदो पियो वञी मां खुश पियो थियां, तोखे भाकुर पियो पायां, तोखे चुमियूं पियो ॾियां। 100 दफ़ा पुछी 100 दफ़ा तोखे चुमियूं भी ॾिनमि, भाकुर भी पातमि, ॿुधायो मई त मुंहिंजा दिल पर पुटड़ा ही कांव। जियां तू नाज़ पियो करी मां खुश पियो थियां, मूंखे यादि अची वियो त मूं तोखे 100 दफ़ा नाज़न सां ॿुधायो, पर तू त सिर्फ़ 3 भेरनि में तंग थी पियो। यादि रख नौजवान, जॾहिं न पंहिंजो औलाद थींदो आहे उनखे न पेट में सूर पवंदो आहे, पोइ जॾहिं राति जो रोंदो आहे त सॼी राति वेही वेंदा आहियूं पाण, अखियूं ॻाढ़ियूं थी वेंदियूं आहिनि। छो यार मुंहिंजो बचड़ो चा कोन्हे, पैसा कोन हूंदा त वट सट बि कबी। ओ मुंहिंजा दोस्त, जीअं तोखे तुंहिंजो बचड़ो प्यारो आहे ईअं ई तूं असां बि पंहिंजे अबे अम्मा खे प्यारा आहियूं। मुझे सुने करीम रब कुरान करीम में इन करे इहो हुक्म फरमायो त जॾहिं तव्हांजा अबो ऐं अम्मा कुराड़ा थी वञनि, ताक़त हुननि जी कम न करे, कुराड़ा थी वञनि, गैर ज़रूरी घर में ॻाल्हाइनि, अजायो सवाल कनि, अजायूं ॻाल्हियूं कनि, मुंहिंजो करीम रब फरमाईंदो आहे इहो ई त तुंहिंजे लाइ टाइम आहे। खटिया हारई हंध तुंहिंजो ही पाणई चवंदई पीउ भरे जाम जन्नत जो। अबे ऐं अम्मा जी पीरीअ में अचण
اولاد جیلا ہیرن ای موتن جا درڑا کھلن جے برابرا او مجھا ادا ابے ای اما جے نازن کے کھن جیدی ملا ابے ای اما سا گالہی دعا بانو مجھو محبوب مدینے جو میر فرمائی دعا تا جدہ بھی ٹائم ملے و اچھی ٹائم پہنچے ابے ای اما جے آلو گزاریو انہاں سا کچہریوں کہو چھو تجی جل امڑ سا کچہری کرن عبادتا امڑ جے چہرے دے دسن عبادتا پہنچے دل پر پیو جے مہنے نہارن عبادتا ابے ای اما کے کم میں ہتھ ونڈرائن عبادتا حضرت موسیٰ علیہ نبینا علیہ السلام ایکڑو دفعہ رب ذوالجلال جے دربار میں دعا گھری او مجھا کریم رب کہہ دعا گھری حضرت موسیٰ علیہ السلام کہہ دعا گھری حضرت سوچ مسلمان حضرت موسیٰ علیہ السلام دعا گھریو مجھا کریم رب مجھے امت میں کو اہڑو مانو بے آگے جے کو قیامت جے دہاڑے جنت میں موسیٰ گڈ ہو جے اللہ جے دربار میں کوہ تور تے کلام کنوارو موسیٰ اجو رب ذوالجلال جے دربار میں سوال کرے رہے ہوا دنیا جا سوال کھڑی وی دعا اجو پہنچے متعلق سوال تھو کرے جواب ملن دعا ہاں مجھا سونا موسیٰ تجھے امت میں فلانے شہر میں ہکڑو کاسائیا اوہ قیامت میں ماں اللہ ان جے ہکڑے عمل کے ایترو قبول کیوا جو اوہ قیامت میں مجھا سنا نبی تو سا جنت میں پاڑے میں ہن جو گھرڑو ہوں شان نوازی کو سون بھریا روڈ حضرت موسیٰ علیہ السلام جے دل میں خیال آئیو ان شہر شام یا یمن جے کو شہرہ ان شہر میں ویوا معلومات کندوا فلانے نالے کاسائی کتھے آ خبر پئی تا فلانوا ونی صبح سان دکے جے بھر میں وے ہی رہو جی ڈساں تہی عمل کہڑو تو کرے ڈٹھئی تا جیاں کاسائی ڈھور کوہندوا ہن بھی ایے ڈھور کٹھوا جیاں کاسائی گوست وکرو کندوا ہن بھی ایے وکرو کیوا جدے ان جو سجو کم پورو تھی ویو سونے موسیٰ کلیم اللہ ڈٹھو ہن کو خاص عمل تا کیوئی کونے کو اگتے ڈساں چھا تو کرے جیدی ملہو دکو چھڑے گھر دے روانو تھیو حضرت موسیٰ علیہ السلام انکے چیو او کا سائی فلانا ماں بھی تجھو مہمان ہاں ہکڑی رات تو وٹ رہن تھو چاہاں ان چیو مجھے اکھن تے انکے خبر نہیں تہی اللہ جو نبی موسیٰ علیہ السلام چی سنا مجھے اکھن تے حضرت موسیٰ علیہ السلام ان سا گڑ جی جیدی مل ان جے گھر میں پہتا حضرت موسیٰ علیہ السلام فرمائن تھا تا ان شخص چھا کہو جو ایکڑی چھگلڑی کھٹڑی پئی ہوئی ماں ڈٹھو تہی بھاجی رس جو کرے رسوارے پانی وانگر بھاجڑی کرے مانی جا ٹکرا کھڑی ان میں وجھی آلڑا کرے ان کھٹڑی تے کا شے ستل ہوئی ان جے محتا کپڑو پرے کرے آستے آستے واتڑو کھولیں دو ونجے وہ آلو ٹکڑو کدو ان کے کھارائیں دو ونجے حضرت موسیٰ علیہ السلام فرمائے ماں وے جو تھی جیڈی مل ڈٹھو ڈٹھم تہکا قراری عورتا ماں ہن جے بھر میں ونی بیٹھو سے گھر میں بیو کیر بھی کو نہ ہوئو جیدی ملہن پہنجے امڑ کے ٹکڑا کھارائے بس کیا ان جے امڑ دعا کئی او مجھا بچڑا مجھو کریم رب تو کھے ہن مجھے خدمت جو اوہ سلو دی دو جو قیامت جے دہاڑے سنے موسیٰ کلیم اللہ سا گد جنت میں ہوں دے عزیز دوستو جیجل امڑ جی خدمت اترو مقام پہنجے دل بر پی جی خدمت اترو مقام خدمت کر مسلمان یہ ابو ای اما ہیر محمد ابراہیم آنا محمد رفیقہ میاں ساجد علیہ امڑ تو انہن جی کانے نہیں رہے جے کرے انہن جی دل چاہے تساں جنت جے دروازے جی خوشبو سنگھوں جنت جے دروازے کے چمی ڈیوں دئی سکن تھا کون تھا دئی سکن چوتا الجنت تحت اقدام الامہات مجھے محبوب فرمایو
जन्नत जी जल अमड़न जे कदमन जे हेठ हुंदिया ओ मुजा दोस्त वक्त गुजरी वयो ए अल्लाह जा बानड़ो वक्त गुजरी वयो खबर अख जी उनखे हुंदिया जेको अख खां बेवस हुंदो आ जुबान जी खबर उनखे हुंदिया जेको जुबान खां गूंगो हुंदो आ टंगुन जो कदर उनखे हुंदो आ जेको पेरन खां माज़ूर हुंदो आ अज उनन के कदरा त अमड़ छा थींदी आ हुनन प्रोग्राम इन ला रखरायो असां जी अमड़ त दुनिया छॾे वई उन जे ईसाले सवाब ला दुआ कयूं पर जर जो अमड़ियूं जेरियूं हन मन उनन के अल्लाह जी ज़ात का समझ दे उहे पांजे जी जल अमड़ जे कदमन में किरी पवन पांजी दुनिया भी ठाहीन त आखिरत भी ठाही जी जल अमड़ रब तो फरमाए कुरान करीम में त जॾहिं तुंहिंजी अमड़ या तुंहिंजो अबो कुराड़ा थी वञन छा थी वञन कुराड़ा थी वञन उन्हनि जो जिस्म आज़ा हुननि जा ताक़त छॾे वञन जॾहिं उन्हनि जो वस भी न हले कावड़ भी हुननि जी न हले अल्लाह फरमाए थो उन टाइम ते फला तकुल लहुमा उफ़िन मुझो सुनो रब्बुल आलमीन फरमाइंदो आ खबरदार थी जा अब्बे ऐं अम्मा जे साम्हूं उफ़ भी न कुछ जा वला तनहरहुमा खबरदार थी जा अब्बे ऐं अम्मा के कदहिं भी झिणक न ॾिजा सख्त न गाल्हाए जा कावड़ में न निहार जा जंहिंजी जल अमड़ ॾे निहारण सां नेकियूं लिखबियूं हन जंहिंजी जल अमड़ ॾे हिकु भेरो खिली निहारण सां अल्लाह ताला मक़बूल हजन जो सवाब ॾींदो आहे ॿुधाए त उन अमड़ ॾे किनो बूथ करे निहारण सां गुनाह केतिरा थींदा अंदाज़ो लगाए ना काबतुल्लाह जे सहन में हिकड़े नफिल जे एवज़ लख नफिल त हिकड़े गुनाह जे एवज़ गाला गाला हिकड़े गुनाह जे एवज़ लख गुनाह थींदा न जी जल अमड़ दे खिली निहारण सां मक़बूल हजन जो पंजन जो ॾहन जो रब्बुल आलमीन करीम जेतरन भी मक़बूल हजन जो सवाब दे त उन अमड़ दे मुंह खराब करे निहारण सां उन जी जल अमड़ सां तकड़ो गाल्हाइण सां छा मिलंदो मुंहिंजा दोस्त इहे दा बच अल्लाह जा बानड़ा जेतरी भी तुंहिंजूं इबादतूं हन हाफिज़ हुजी कारी हुजी मौलवी हुजी पीर हुजी अमीर हुजी फ़कीर हुजी पर जंहिंसां जी जल अमड़ राज़ी न है उन जी काई इबादत भी रब जे दरबार में कबूल न है दरबार मुस्तफा जे अंदर अमड़ के बुध अमड़ जो मकाम अल्लाह जे हबीब जे नजर में केतरो आ छो मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अमड़ जे ला एतरो ताकीद फरमायो जो मुझो महबूब मुस्तफा बचपन में ही अल्लाह उनके यतीम करे छॾियो मुझा महबूब सुहना जीजल जे पेटड़े में हुया त उन जे बाबा साईं के रब घुराए वरतो मुझा महबूब शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 6-7 सालन जे या 8 सालन जे उम्र में हन मदीने तय्यबा खाती मोटन था त रस्ते में जीजल अमड़ के भी रब घुराए थो मुझो महबूब मुस्तफा पंहिंजे पाक हथड़न सां पंहिंजे जीजल अमड़ के दफन करे रहियो आ ओ मुझा दोस्त जेको जह महबूब जी ज़ात ज़ाहिरी तौर ते पंहिंजे दिल पर बाबा साईं जो चेहरो भी न ॾिठो हुजे उन्हनि जी ख़िदमत न कई हुजे ऐं पंहिंजी जीजल अमड़ खे जबलनि ऐं झंगलनि जे विच में पंहिंजे हथनि सां दफन कयो हुजे ॿुधाए त उन महबूब जे अंदर में पंहिंजे अमड़ जे लाइ केतिरो कुर्ब हूंदो सहाबा खे मुंहिंजे हबीब फरमायो ओ सहाबियो जी मुंहिंजा आका मुझे मदीने जे मीर फरमायो काश मां महबूब मुस्तफा जी जल अमड़ दुनिया में मौजूद हुजे हाँ पंहिंजे हुजरे में हुजे हाँ मां महबूब मुस्तफा मस्जिद नबवी में इमाम थी करे निमाज पढ़ाए रहियो हुजा हाँ होड़ा मुझी जीजल अमड़ सजड़ो करे हाँ मां मुस्तफा निमाज के अध में छदे पंहिंजे जीजल अमड़ के जी चवा हाँ
उम्मत खे सबक मिलियो मुझो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात के त मुझा छो त मुझे हबीब करीम अलैहि सलाम फरमा इन्नमा बुइस्तु लिउतम्मिम मकारिमल अखलाक मुझे हबीब फरमायो मुखे तरफ जे ज़ात मोकिलियो ई इन जे लाहे त मां सुहणन अमलन के पंहिंजे पाए तकमील ताईं पहुंचाया मुझे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे गुलामन के सहाबा के बुधायो त अमड़ जी अज़मत ई मकाम छा है एकड़ो सहाबी रसूल गौर सां ॿुध केरा सहाबी गला गला केर सहाबी छो कावड़ियल हो चा सहाबा सा चो अस्हाबे रसूल रज़ियल्लाहु ताला अन्हु अस्हाबे रसूल जो मकाम छा है अस्हाबे रसूल मुझे महबूब मदीने जे सैं फरमायो मां मुस्तफा जो सहाबी हिकड़ो जवन जो पाव अल्लाह जे राह में खैर करे घणो जवन जो पाव मुझो सहाबी जवन जो पाव अल्लाह जे राह में खैर करे बाद में अचण वारा इन उहद जबल जेतरो सोन अल्लाह जे राह में खैर कर मगर मां मुस्तफा फरमाया थो त मुझे सहाबी जे उन जवन जे पाव जे बराबर भी नथो थी सके मुझे महबूब मुस्तफा जा गुलाम गौर कयो खबरदार थियो जॾहिं महबूब मुस्तफा जे सहाबी जे जवन जे पाव जे बराबर बाद में अचण वारन जो उहद जबल जेतरो सोन भी बराबर नथो थी सके त पोही 14 सदी वारो इंसान कीअं थो चवे त मां महबूब मुस्तफा जहिड़ो हां सोचे वठो जॾहिं मुझे महबूब जे सहाबा जे जवन जे पाव जे बराबर बाद में अचण वारो उहद जबल जेतरो सोन खैरात करे बराबर नथो थी सके जॾहिं मुझे महबूब जे सहाबी जे जवन जे बराबर केर नथो थी सके त सहाबी जे बराबर केर थी सघंदो बुधायो बुधायो वली थी विंदा गौस कुतुब सब कुछ थी सकन था पर मुझे महबूब मुस्तफा जे सहाबा जे बराबर कोई भी दुनिया जो मानू नथो थी सके वो जह महबूब आका जे एक गुलाम जे बराबर दुनिया जो कोई मानू नथो थी सके तो उन जे आका जे बराबर केड़ो मां जो लाल थी सके तो मुसलमानो गौर कयो ईमान ऐं अकीदो मजबूत रखो मुझे महबूब मुस्तफा जड़ो नकी याओ वा नकी यमदो नकी थियो वा नकी थीदो मुझो मुस्तफा छाहे खुदा जाने खुदा छाहे मुझो महबूब मुस्तफा जाने इन गाल में जेतरो भी अगते विंदे शेख सादी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाए थो ऐ इंसान यो तुझो अकुल जो वहम जो पखी ड्रुकाए ड्रुकाए जिंदगी खत्म थी विंदई अल्लाह ताला जे हकीकत ताईं पहुंची कोन सके खुदा ओहो बेनियाज जिते इंसान जे अकुल जी इंतहा हुंदी आ उता खुदा जे कुदरत जी इब्तदा थींदी आ त उन खुदा जे ज़ात खे ओ मुंहिंजा दोस्त अजीज कोई नथो सुञाणे जेकर सुञाणे थो त उन जो महबूब सुञाणे थो छो त उन पंहिंजे महबूब खे पाण कुर्ब अता फरमायो आहे उहा उन करीम रब जी मर्ज़ी आहे चो त क़ुरान जी आयत पढ़ा आलिमुल गैब फला युज़हिरु अला गैबिही अहदा करीम रब फरमायो मां अल्लाह जो जेको इल्म गैब मां कहजे मथा भी जाहिर न कंदो हां कहीं भी हिक खे वो इल्म गैब न दींदो हां इल्ला हा मन इर्तदा मिर रसूल पर जे कदे मां अल्लाह पंहिंजे रसूलन मां कहते राजी थिया त उनखे पंहिंजे इल्म गैब जा खजाना अता करे छॾिया त पोइ हाणे ॿुधा
نبی دا دنیا تے 1,24,000 آیا مگر اساں جو ایمانا تا سبنی نبیین ماں خدا جے ذات وٹ پیارو مجھو محبوب محمد رسول اللہ ان کامتے خدا کے کوئی پیارو کونے بہرحال مجھا دوست یکدم ماں پانچی جگہ تے جا صحابی رسول امڑ کہے گال تو کاوڑی جی پئی پٹر جو گھرڑو چھدے پو پانجے نیاڑیے جے گھر وئی یا کہے بے پٹر جے گھر وئی بہرحال پانجے پٹر سا کاوڑ جے تھی زمانو کہڑوا محبوب مصطفیٰ جو زمانو کہڑوا محبوب مصطفیٰ کریم صلی اللہ علیہ وسلم جو امڑ کاوڑ جی پٹر جو گھرڑو چھڑے پو بے پٹر دے وئی یا کہیں پہنچے نیاڑی دے وئی لیکن جہیں پٹر سا گڈ ہوئی ان کا کاوڑ جی وئیا خدا جی قدرتا وہ پٹڑو بیمار تھی پیو ان کے ٹائم کو نہ ملی سگھو تو جی جل امڑ کے ونی پر چائے وٹھی اچے او مجھا دوست جلد بیمار تھی دے ان جے متھا موت جی گھڑی اچے وئی پر اچے ہن کے سکرات ہلی ساہ ہن جو قبض نہ پیو تھے روح نہ جو قبض چھو تا امڑ وئی ہلی تھوڑو عرصو گزریو وہ صحابی رسول بیمار تھی پیو بیماری جے حالت میں ان کے ترو ٹائم نہ ملیو جو جی جل تائیں ونی سگے اتے جو تے کھٹ تے ہن جو آخری گھڑیوں اچے ویوں صحابی رسول غور کر مسلمان غور کر او نوجوان جی جل امڑ کے اما نکری تھی تو بھلے نکری ونج تو جی مرضیہ بھلے ہلی ونج خبردار تھی بھل جی بھی امڑ کے یہ نہ چہ جاں امڑ این ابو جہ گھر میں موجود ہن اللہ جے رحمت جا ککر ہوتے وسی رہا تو کہ کہڑی خبر مسلمان تا امڑ جی دعا چھا تھی دیا امڑ جی دعا انبیاء جلا اہمیت واریا موسیٰ کلیم اللہ جو نبیہ کوہ تور تا موٹن واری کدوا کریم رب جے دربار ما حکم تھی دعا او مجھا سنا موسیٰ جی مجھا کریم رب وری جدہ اچی کوہ تور تے تا جبل تے پیر پانجا سنبھالے رکھ جا عرض کندو مجھا مولا ماتا صدائیں پجے پیرن کے سنبھالے رکھ دو ہاں اج نو حکم تھی رہے ہوا رب ذوالجلال جے طرف کا حکم تھی دو او مجھا سونا موسیٰ وری جدہ تو ایندے تجھے اچن کھاؤں اگ میں ما رب تجھے امڑ کے پان دے گھرائے چھڑی دس عرض کندو مجھا مولا مجھے امڑ تا موسیٰ گڈو کان ایندیا ماں تا صدائیں اکیلو ایندو ہاں مجھے کریم رب جے طرف کا جواب ملندو او مجھا سونا موسیٰ جدے تو گھر ماں نکر دعا تجھی امڑ جھولڑی کھنی دعا گھرن دیا او مجھا مولا مجھے نہ موسے جی پارت ہو جائی جدہ بھی گھر کھو نکری جے کامیابی چاہی تو دنیا ای آخرت جی امڑ جے قدمن تے کری پو جی نا سجدو دی پوا یہ کری پو امڑ جے قدمن تے پیرن کے چمیو ڈئی پو اتھی چو مجھے جی جل مکھے دعا جیدہ کندے پیر انشاءاللہ تعالی اگئی رب کرے چھڑی دو خیر دل پر بابے جے قدمن تے کری پو چمیو دے انہن جے قدمن کے مجھا دل پر بابا سائیں مکھے دعا کر نوجوان علم پڑھن تو ونی نوکری تے تھو ونی ہاری آہی مزدوری تے تھو ونی ہار پہ تے تھو ونی یہ کرے دس ہاری آہی جیترو فصل کھڑن دو ہی ہانے پہنجے امڑ جے قدمن تے کری انہوں کھا دعاوں وٹھی پو ونی جدے فصل کھجے پور زیادہ اگ میں گھڑوں کھڑن دے ہانے گھڑوں تو کھڑی مزدور آہی روز مزدوری ہوا گھنی تھی ملئی امڑ جا قدم چمی دعا وٹھی نکرو پو موٹی جگال کیانت اجو گھنی کمائی آئیو ہیں ملازم آہی نوکری تے تھو ونی کیتری عزت تھی ملئی جی جل امڑ جے قدمن کے چمی ای دعا وٹھی نکرو پو موٹی جے بدھا جاتا اجو تنجھے بتا آفیسر کیے مہربان ہویا خدا جا بانڑا امڑ تھی یاد رکھی چھر جا موسیٰ کلیم اللہ جی گال درمیان میں اچے وئی ماں عرض پہ کہو تو صحابی سگورو بیمار تھی ویو
बीमारीअ मां हुन जे मथां मौत जी घड़ी अचे वई सकरात तारी थी खोड़ टाइम गुज़रियो हुनखे साह जी तकलीफ़ आहे ॿिया सहाबी रसूल मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दरबार में आया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फलाणो सहाबी ॾाढी उनखे तकलीफ़ आहे उनखे मौत जी सख़्ती अचे रही आहे मुंहिंजा हबीब करीम अचनि था मथां बीही करे वाह मुझा मुस्तफ़ा तुझो इल्म ग़ैब मुझे सोने महबूब मदीने जे मीर उन पंहिंजे ग़ुलाम जे मथां बीही निहारियो निहारे पाण फरमायो ॾियो ख़बर हिन जी अमड़ किथे आहे हिन जी जीजल अमड़ किथे आहे सहाबिन अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह कुछ दिहाड़ा या कुछ टाइम अॻु में हिन जी अमड़ काविड़ जी हली